पढ़ाइनि ऐं मास्तरनि खे थोरो हिदायत करियो ऐं मास्तरनि खे जेको सरमाणनि उन मास्तर खे चवनि पर मास्तर हुन ॻाल्हि ते को बि तवजो कोन आंदो। अॼु वरी मां स्कूल में वियो आहियां त जेको त मूंखे चवां तूं छो स्कूल में आयो ईअं छाजे करे तुंहिंजो छा आहे स्कूल मंझि ऐं जेको असीं कंहिंजे बाबे जा नौकर कोन आहियूं ऐं तव्हांखे जीअं खपे तीअं करियो। असीं कंहिंजे बाबे जा नौकर कोन आहियूं, असांजी मर्ज़ी आहे छा बि करियूं ॿार वठी वञ त वठी वञो, असांखे तुंहिंजी ज़रूरत कोन आई ऐं असीं पाण मर्ज़ी वारा आहियूं। असांखे केरु कुझु कोन थो करे सघे। मूंखे लाइ ईअं बि चवां त असांखे एसपी कुझु कोन थो करे सघे। तूं केरु थींदो टके नौकर ईंदो असांजे स्कूल में अची थो छो थो जीअं अञा स्कूल मंझि। हाणे महिरबानी करे हाणे कंहिंखे चवां जीअं तव्हां चयो जीअं थो करियाऊं। असां सां ज़ुल्म करे वेठा आहिनि मास्तर, हेॾा नंढा पसू ॿार हाणे केॾा वठी विया आहिनि। हिनखे ग़रीब पोरियत माण्हू ऐं किथे पढ़ाईंदी वञे, हिनखे मुड़े त थोरो पैसो ई कोन्हे। ऐं ग़रीब मिस्किन चयो थो चए कंहिंजे बाबे जो नौकर कोन्हे थो वठी वञे पंहिंजे ॿारनि खे हलियो वञे। असांखे एसपी कुझु कोन कंदो। तूं केरु थींदो ईअं स्कूल में आयो हुई, स्कूल में तूं न अचु। हाणे आउं स्कूल में न अचां बच्चनि जे पोयां न अचां केॾां वञा। तंहिंजे करे असांजो अर्ज़ु आहे त बिलावल भुट्टे खे ऐं इन मुराद अली शाह खे ऐं असांजो हीउ जेको वज़ीर आज़म इमरान खान आहे असांजो उनखे अर्ज़ु आहे त महिरबानी करे हीअ जेकी मालखोरी आहे असांजी इन मास्तरनि जी बंदि कई वञे। महिरबानी करे हुननि खे चओ त पंहिंजे स्कूल में पंहिंजे बच्चा आहिनि असांजा लेलाड़ मिस्किन, असां ग़रीब पोरियत माण्हू आहियूं। कुझु ॾींहं अॻु मास्तरनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ उस्मान मला हिकु मज़दूर आहे जंहिंजे एहतिजाज जो रिकॉर्ड अञा बि सोशल मीडिया ते मौजूदु आहे। उन सां नाइंसाफ़ी थियण जंहिं ते AC बुलड़ी शाह, अब्दुल गफ़ार शेख, DEO ऐं TEO एजुकेशन खे पिणु इंक्वायरी जो हुकुम जारी कयो हो। तालीम जे आला ऑफिसरनि खे हिन मसइले जे शिफ़ाफ़ इंक्वायरी कराइणु घुर्जे। बाग़ी सागर पवार, सोच TV, कराची।